तालके सकरण जे यूनियन काउंसिल गोहराम मरीअ जे रहवासियन पारां नाज़ महल होटल खां प्रेस क्लब काज़ी अहमद ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैलीअ खे अली अकबर मरी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त असांजे तक जा MNA सैयद मीर गुलाम मुस्तफ़ा शाह, MPA गुलाम कादिर चांडियो ऐं यूनियन काउंसिल चेयरमैन गुलाम सरवर जतोई तक जी आवाम जी का बि सार न लधी। हुननि चयो त इलेक्शन में कयल वाइदनि खे 4 साल गुज़रण बावजूद हितां जा बुनियादी मसला बिजली, गैस, पानी, रोडनि रस्तनि समेत सिहत, तालीम जहिड़ियूं बुनियादी सहूलियतूं न मिली सघियूं। हुननि चयो त UC गोहराम मरी में वॾी आबादी रखंदड़ मरी, जूणा, रिंद, खोसा, महर, हरल, चांडिया, शाह, कुंभर, ख़ासकेलियन जा ॻोठ बुनियादी सहूलियतनि खां महरूम बणियल आहिनि। हुननि इहो बि चयो त कुझु ई फ़ासिले ते गैस हुजण बावजूद असांजे हज़ारनि जी तादाद में आबादी रखंदड़ ॻोठनि खे गैस नथी ॾिनी वञे। हुननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त यूनियन काउंसिल गोहराम मरीअ जा बुनियादी मसला हल कया वञनि, न त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk